लाड़काणो अॻूणे सूबाई वज़ीर हाजी अल्ताफ़ हुसैन ख़ान उनड़ जी 8वीं वरसी GDA पारां बाड्राई में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब जे मौक़े ते मुनक़िद कयल जलसे आम में शिरकत लाइ अल्ताफ़ हुसैन उनड़ जे फ़र्ज़ंदनि GDA अॻवान आदिल अल्ताफ़ उनड़ ऐं अदनान अल्ताफ़ उनड़ जी अॻवाणीअ में अलीआबाद खां हिक वॾी रैली कढी जलसेगाह में शिरकत कई। उन मौक़े ते PTI अॻवान समीउल्लाह अबड़ो, एडवोकेट रऊफ़ कोराई, बशीर सांगी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे GDA अॻवान आदिल अल्ताफ़ उनड़ ख़िताब कंदे चयो त उनड़ ख़ानदान अवामी ख़िदमत ते यकीन रखे थो। बाबा हाजी अल्ताफ़ हुसैन उनड़ हमेशा तक जे अवाम जी बेलूस ख़िदमत कई। हिन चयो त 2008 खां वठी इक़्तिदार खां ॿाहिरि आहियूं, पर तंहिं हूंदे बि इलाइक़े जे अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं। हिन चयो त तक जे MP हिज़्बुल्लाह बुॻियो इलाइक़े जे अवाम लाइ असेंबलीअ में हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए वोट वठण जो हक़ अदा न कयो आहे, जॾहिं त असांजे दौर में तालके ॾोकरी, बाकराणे ऐं बाड्राई समेत हर नंढे वॾे ॻोठ में रिकॉर्ड कम थिया आहिनि। उन मौक़े ते ॿियनि सियासी समाजी अॻवाननि पिणु ख़िताब कयो।